इल्ज़ाम कीअं था ॾिसो? अॼु त तव्हां पाण अदालत में आया हो, इंटरिम बेल वरिती अथव। सबका पहिरीं त न मुंहिंजा को अरेस्ट वारंट्स हुया। अगर तव्हां कोर्ट जो ऑर्डर पढ़ो त उन में इहो लिखियल हो त मुंहिंजी बेल कैंसिल आहे ऐं मूंखे इन ऑनरेबल कोर्ट में पेश करणो आहे, पाण खे सरेंडर करणो आहे। कल्ह मां पे ॿुधो त असांजी भेण रड़ियूं पई कंदी हुई त कैंसिल जो मक़सदु इहो आहे त पुलिस अरेस्ट करे। पुलिस त इन्वेस्टिगेशन में मूंखे लेट ऑफ करे छॾियो आहे। पुलिस खे त मां घुरबल ई न आहियां। पुलिस त मूंखे केस मां ई कढी छॾियो आहे। मां छा में मुंहिंजी गिरफ़्तारी थी ऐं मां कोर्ट वियुसि, हाई कोर्ट मां बेल ॾिनी आहे। मां अचे पंहिंजो कोर्ट में सरेंडर थियो आहियां पंहिंजे वकीलान सां गॾु। साईं, अवां MPA हो जी, अवांखे पुलिस बि आज़ादु कयो आहे। छा मक़सदु आहे इन जे पोयां त वरी अवांखे केस में शामिल कयो आहे? तव्हां इहा हाणे जज साहब कयो आहे, उनखे इंशाल्लाह फेस कंदा। हाई कोर्ट में केस हले थो पियो। इंशाल्लाह असांखे कोर्टुनि ते इतमाद आहे ऐं इंशाल्लाह कोर्टनि खे मोड़ींदासीं ऐं असांखे जज साहबनि में इहा असांजी उमेद आहे त इंशाल्लाह असीं बेकसूर आहियूं। अॻिते बि असांखे